हर सना खान मुस्तफ़ा जी हमदोनात ऐं इस्लामी उलमा इकराम जा बयान हासिल करण जे लाइ सब्सक्राइब कंदा असांजे यूट्यूब चैनल जावेद भी मोराई खे। डायरेक्टर शानवाज़ अली क़ादरी। والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد المرسلين أما بعد فقال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا محمد وعلى آله وأصحابه وبارك وسلم عليه. میرے معزز دوستو، اللہ تبارک و تعالیٰ کا کیڑا کرم ہے جو تمہارے اگیاں عالمن حافظن پیرن بھی زیارت جا کے سبحان اللہ یہ اللہ تعالیٰ جا کرم ہوتا ہے. اندازو کرو کہ سائیں حضرت کے بلا پیر طریقت عبدالخالق جان جو حکم ہو تو سخر پہنچو حیدرآباد نہ کراچی میں 10 بجے نکلیں مورے کا لنگے گئے سکھر پکائیں اتے شادی میں شرکت کیا وری سکھر کا موٹائیں وری تے تراں اٹھا دی. سبحان اللہ. سائیں حضرت مفتی محمد جان جماعت اہل سنت جو کم کرے رہے ہیں نالے بیٹھے صاحب جے لائے تہاں کے بدھائیں آج جنہا تقریب ہے سامورت ہے 40 دیا نہیں جو ہے سو آقا نامدار مفخر موجودات سرور کون و مکانات حضور محمد رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم کے ولادت باسعادت عید ولادت نبی جو سبحان اللہ. یہ متعیوہ ہے حضرت علامہ نالی بھٹو صاحب رحمت اللہ علیہ بین کتابوں کے چھڑے بین واقعات کے چھڑے قرآن شریف کے واقعے کے وٹو انہیں وقت آسان نہ ہو جاتے حدیث کے واقعے کے وٹو تیسرے تو آسان نہ ہو جاتے لیکن یہ اکھیں دے اگیاں واقع ہوا. سبحان اللہ. یہ اکھیں دے اگیاں واقع ہوا کہ وہ نالے بٹھو سید ہو پیر سرندی ہو پیر جیلانی ہو پیر بخاری ہو سب پہلے پہنچا ہاتھ چومتا غلط جواب ہوتا ہے
سب پہرے پہنچا مٹھن کا وہاری رہا یہ سوچ رہا تو سید بن ہوئے جیلانی بن ہوئے قادری بن ہوئے کہ پیر کی اولاد بن ہوئے عالم کی اولاد ہوئے جو والد صاحب جو پڑھے وہ پڑھی اکھن سا رکھو اور پان پانجے حسن صاحب حضرت محمد مولانا محمد داؤد صاحب کے قبر میں رکھو کہ بنا دیتے ہو عالم کی اولاد ہوئے فقیر کی اولاد ہوئے لیکن پیر سید کوئی قاضی نشین نہ ہو سید لیکن کہاں پر ایمان سا بجائے تو عزت ہوئی یا نہ ہوئی اجا آلو کتنا مانو بسترے تے پین کھٹ تے ہنگن تھا کھٹ تے مٹن تھا موت لطرو تھی گانے موت لطرو تھی انہیں دے کرے موت بھی رحمتا لیکن ایک جو ہے تو موت زحمتا تو موت بھی رحمتا حضرت بلال رضی اللہ تعالیٰ عنہ بیٹھو ہوئے آئے انہاں کے موت جی تکلیف تھی موت جی تکلیف تھی کہ تکلیف تھی عاشق رسول کے کہ تکلیف تھی غلام رسول کے کہ تکلیف تھی غلام مصطفیٰ صلی اللہ علیہ وسلم کے تکلیف تھی گھر والی دعا ہوئی تو اللہ کہنے کے صحت دے کہ خبردار کہ خبردار مجھے صحت نہ کھپے مجھے زندگی نہ کھپے مجھے موت کھپے انہیں جو کہے تو محمد حبیب کے دربار میں پڑھو مجھے موت کھپے جو میں سرکار کے دربار میں پہنچا آئے ہوتے کین ہوں سیدنا ابو بکر صدیق سیدنا عمر فاروق سیدنا عثمان غنی سیدنا علی شیر خدا اے سب ہوتے ہوں تیرے کرے مجھے صحت کی دعا نہ کر مجھے دعا کرتا ہوں مجھے عشق میں طرف دیا انہیں جو کرے جو میں سرکار سا ملن ہونا آج یہ کرے نالے میں تو ہو جے ہاں اے کھٹن دے تو ہاں ہنگے ہیں مجھے ہاں وہ بہتر ہو یا اج رسول اللہ نے کچھلی میں نالے مٹھے جا موت میں عبرت حاصل کن اے ہتے اوے عمل کن جے رسول اللہ کے دربار میں قبول کر سبحان اللہ مرحبا مرحبا ہی تے نالے مٹھے ہوئے اے مفتی صاحب ہو جا حضرت یوسف علیہ السلام کی دعا اے قبلہ آپ لوگ حضرت صاحب حضرت یوسف علیہ السلام کی دعا کن کی دعا نبی پی نبی دانو نبی پردانو نبی جیسو انت ولی فی الدنیا سبحان اللہ اللہ تو خاصا کو مددگار کن انت ولی فی الدنیا توفنی مسلم کہہ رہے سبحان اللہ نتیجی کہتی ضرورت ہے مفتی صاحب دعا بھر جو باپوں میں تھوا دادوں میں تھوا انہیں کی تلقین کریا جیسو اللہ انہیں دے کرے دے کو موت مسلمان میں تھے موت ایمان میں تھے دے کرے ایمان بوجھے مسلمان بوجھے پر دے کرے غلام مصطفیٰ ہوجے وہ موت ہی موتا انت ولی فی الدنیا توفنی مسلمہ وہ سب تو توفنی مسلمہ مجھے مسلمان کرے بات وہ الحکمی بسرائی اور سب تو کہاں تک کنگا کو جائے کہاں تک گناہگار سے غربتگار آئے پلیت آئے نبی کہہ دو مجھے سایہ دی صحبت دے مٹا مت
मां तव्हांखे रग रग जो वाक़ुफ़ आहियां पुठियां असांजा मुरीद बि आहिनि पुठियां असां मां गॾु पढ़ियो बि आहियां हिते मसीह पढ़ियो बि आहियां रहंदो बि आहियां ॿिया बि त आहिनि थिया पुठियां न थिया ॻाल्हायो हींअर बि आहिनि या न आहिनि पोइ नाले मिठे जे छो था थिया नाले मिठे में ॿुधियो पोइ उहे मौलवी नाले मिठे जी जाइ छो था वठनि कुरान शरीफ़ चए थो मुख़्तसर तकलीफ़ कंदुसि इन करे वरी वेंदासीं नाले मिठे जे लाइ तुंहिंजे लाइ असांजे लाइ क़ुरान थो चए छा थो चए रब साईं चए थो त हर माण्हू खे ख़्वाहिश आहे त को मूं ते आशिक़ थिए हर माण्हू खे ख़्वाहिश आहे त मूं ते को आशिक़ थिए मां कंहिंजो माशूक़ थियां मां कंहिंजो महबूब थियां मूंखे बि केरु इज़त ॾे मूंखे बि केरु भाए रब्बुल आलमीन फरमाए थो त अचो त मां तव्हां सां फ़ैसिलो कयां मां तव्हां सां फ़ैसिलो कयां जंहिंखे छा जे तव्हां मुंहिंजा माशूक़ मां तव्हांजो आशिक़ कंहिंखे थो चवे नाले मिठे खे कंहिंखे थो चवे जोर सां कंहिंखे थो चवे छो ॿिया मौलवी पुठियां आहिनि भले कावड़जन अमल से जिंदगी बनती है जन्नत भी जहन्नम भी ये खाकी अपनी फितरत में नूरी है लगाई है रसूलुल्लाह जी मोहब्बत हुजे ऐं जहिड़ो मोहम्मद जो न हुजे त मोहब्बत कहिड़ी आहे रसूलुल्लाह सां मोहब्बत हुजे उहा सिफ़त न आहे त मोहब्बत कहिड़ी आहे रसूलुल्लाह सां मोहब्बत हुजे ऐं ख़ुलूस ऐं क़ुर्बानी न आहे त मोहब्बत कहिड़ी आहे तू भारत फोटो थियण चाहे थो उभो थियण चाहे थो या मथे अचणु चाहे थो मथे अचणु चाहे थो जैसे जेको हुकुम जे आ मां तुंहिंजो आशिक़ तूं मुंहिंजो माशूक़ मां तुंहिंजो आशिक़ तूं मुंहिंजो माशूक़ जे वाह वाह सुभान अल्लाह केरु थो चवे खालिक भी आ मालिक भी आ रज़ाक भी आ रहीम भी आ करीम भी आ करीम भी आ कादिर मुतलक भी आ कायनात जो रब्बुल आलमीन तो चले वो मामूली ना है वो वजीर सदर ना है रब चाहे तो अचो मूसा फैसलो कयो मूसा सौदो कयो मां आशिक़ ता माशूक़ इन शहर में रब हुक्म देना सुभान अल्लाह सदके सुभान अल्लाह इन शहर में हाफिज मोहम्मद कारियो रब हुक्म देना हां हाय हाय सुभान अल्लाह जो मुझे माशूक़ थे नाले मिठे चयो मन आहे ए चलो सब चलो नाले मिठे चयो तो माया रब साईं मां तुझे दरबार में हाजिर आया जे पक्का जेको मां तुंहिंजो आशिक़ तूं मुंहिंजो माशूक़ तेसीं कमु कहिड़ो करणो आहे सिफ़त कहिड़ी पैदा करणी आहे जे को वॾो मसइलो न आहे को वॾो मसइलो न आहे तेसीं मूंखे छा करणो पवंदो जे तूं मुंहिंजे महबूब जो ग़ुलाम आशिक़ थी
जेकॾहिं वरी इहो वाक़ियो ॿुधाईंदुसि त हिन किताब क़ुरान आहे, लेकिन क़ुरान कंहिंखे मञण न आहे जो क़ुरान ला तब्दील कलमात ला क़ुरान खे तब्दील नथो करे सघे। रब्बुल आलमीन हिन शहर में हो कोई ॾिनो ऐं कंहिं हा कई ॿुधायो नाले में चए चई मां हाज़िर आहियां, तूं हाज़िर आहे न त हली हाणे मुंहिंजो कमु आहे तोखे खण, तुंहिंजो कमु आहे सरकार जो गुलाम थियण। क़ुरान शरीफ़ चए थो कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह, छा तव्हां चाहियो था त अल्लाह तव्हां सां मोहबत करे? तव्हां चाहियो था हाणे असां कीअं दिलि चाहींदासीं त रब असांजे मथां महिरबान थिए, असां किन कुझनि जे मथां आशिक़ थिए। रब्बुल आलमीन फरमाए थो त कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह, छा तव्हां चाहियो था त रब तव्हां सां मोहबत करे? पोइ हज़रत क़िबला पीर गुलाम जे सराहनी इन आयत जो तर्जुमो कंदो हो फत्तबिऊनी कढल में पाउ मिठे मोहम्मद मुस्तफा कढ लगी पाउ के वडेरे जे पोयां लगंदे हथ में छॾे वेंदो, वज़ीर जे पोयां लगंदे जेल में विझराए छॾींदो, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पोयां कढ लगी पाउ। पैसा भी तुंहिंजे हवाले, इज्जत भी तुंहिंजे हवाले, ईमान भी तुंहिंजे हवाले, मखलूकात भी तुंहिंजे हवाले, सब तुंहिंजे हवाले। इन्हीअ जे करे की वफ़ा मोहम्मद से, की वफ़ा मोहब्बत न, मोहब्बत में ठगी आहे, इश्क में ठगी आहे, लेकिन मोहब्बत उहा जंहिंमें वफ़ा हुजे। की वफ़ा तूने मोहम्मद से, हम तेरे हम तेरे मन अल्लाह खालिक मालिक रज़ाक खजाना रब्बुल आलमीन पाण फरमाए थो त तूं मोहम्मद मुस्तफा सां उहा मोहबत कर जंहिंमें वफ़ा हुजे। निमाज़ जो मसलो अचे त पहिरीं निमाज़, दाढ़ी जो मसलो अचे त पहिरीं दाढ़ी, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां माल कुर्बान करणो हुजे त सब कुर्बान करे छॾ। इन्हीअ जे करे रब्बुल आलमीन जो हबीब मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तो माल खपे, सहाबा खे चई माल खपे, सब खणी आया। चई अली साईं तूं घणो खणी आया? चई हेतिरो। साईं उस्मान गनी तूं घणो? हेतिरो। हज़रत उमर फारूक तूं घणो? चई अधु। चई ठीकु फलाणो हेतिरो हेतिरो। हाणे से आशिक़ रिवायत हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु तो मां महबूब तो खां माल घुरियो हुयो, तूं चए थो मां तुंहिंजो आशिक़ आहियां, अॼु तूं छा खणी आयो आहीं? चई सब कुझु खणी आयो, सब कुझु माल खणी आयो आहियां, सरकार जे इश्क में, सरकार जे मोहब्बत में सब कुझु खणी आयो आहियां। तो उन खे छा थो चए महबूब कि अबू बकर तूं पंहिंजे घर में छा छॾे आयो आहीं? चई घर में मां छॾे आयो आहियां सुपर पावर मोहम्मद मुस्तफा, जेको काइनात जो रसूल आहे, जेको इमामुल अंबिया, जेको अल्लाह जो हबीब आहे, मां पंहिंजे घर में मोहम्मद छॾे आयो आहियां। जिब्रील अलैहिस्सलाम जिब्रील अलैहिस्सलाम आयो, चई साईं अल्लाह साईं तव्हांखे सलामत हुजे। अॼु अबू बकर सिद्दीक़ जो शान जेको आहे बादल अंबिया बितहक़ीक़ अबू बकर सिद्दीक़ जो शान आहे, अबू बकर सिद्दीक़ जो शान आहे। इहा आहे मोहब्बत। तव्हांखे ख़बर आहे मोहन माण्हू हुजे गौर सां ॿुधो, बिलाल हे भी इश्क करता था हूंदा, ये बंदा थोड़ी हूंदा, लगा पिया लगा पिया सुभान अल्लाह इश्क कनि था, कयो था। बीमार माण्हू थिए थो, सबको मिलण अचे थो, रस्म मिली थो वञे, जॾहिं महबूब मिलण अचे थो ॻाल्हायो
وہ وہاں بھی کچھ ہی تو نہیں رہے کٹو کچھ ہی تو نہیں رہے تو مجھے سال اچھی گیا مجھے پھٹ اچھی ہوا مجھے بہت اچھی ہوا ان کے آنے سے جو آ جاتی ہے چہرے پہ رونق وہ سمجھتے ہیں کہ بیمار کا حال اچھا ہے محبت جو مانو اچھے سو تو چہرے پہ باغ بہار سے محبت جی ہکڑی تاثیر بس ہکڑو آپ کی خدای تکیر ختم کر محبت جی ہکڑی تاثیر جنہیں محبت پوے تھی تو مانو کے مردے ماں زندہ بڑھائے زندہ بڑھائے چلے تھے نالی مٹنے کے اندر میں سرکار کی محبت جلسہ کر میلاد کر نعتوں پڑھن شکر جو مریض بیمار 3 رات لگو گیا پر یقین کا خبر ہے مجھے تکیر ہوتے مجھے تکیر اٹھے پیو ان میں جے کرے آنے والی بھی ایک رات دان بجھایا مفتی محمد جان اللہ تعالیٰ نے کہ عمر دراز عطا فرمائے مدرسے میں اجلاس میں جماعت دار سنت آنے موکلایا سے بھی یہ ہائیں یہ مکنڈ میں پیٹھو بجاتا تھی مصابر ہے نارے پیٹھو صاحب یہ عشق جی کشش تھا مجھے کرامت رکھو عشق جی کشش تھا ایمان کا خاتم رسول اللہ دے محبت کی نشان سبسکرائب کرو اسانجے چینل جاوید مجھے چین کا ایک مجھے گوٹھ کون تھو چھو یہ بڑے گوٹھا مجھے کشش کا تماچا اور کیری خبر ہوئی تو مطلقہ وہ کشش کرتا تو کشش کرتا ہے اور اتنی سوکھیاں ہیں کراچی مانے بتائیو سکھر گئے اگر جا کے چلے جو کراچی کا مورے کا لنگے سکھر گئے سکھر خامری حضرت کے بلا عبدالخالق صاحب گھر کی طرح ہوتا ہے جنہیں کہ کمارو بھرائے تو کرو تو کہیں بھرائے کو مکہ ٹھیک مجھے رہے دعا اللہ جو راستو دیکھا تو نمارا سوتو کیوں جماعت آل سنت وقت اساں جو عالم مردہ نہ ہوں زندہ ہوں آجو جو روح واپس آئے وہاں سب سے اللہ کا سبحان اللہ مجھے جو میرے مطائل آئے وہ لگو کیوں محبت جی اتنی تحصیل تھے دینے کے لئے مولا مانوں میں بتائے تھی وہ تو زندہ تھی تو رہے کھچیے جو بلال ہونا حضور سائن جنہیں دیکھ تکیر کم تھا گل ہے جنہیں ترقی تھی مسجد چاہی ممبر چھو تو حضرت سیدنا عمر فاروق رضی اللہ تعالیٰ عنہ حضور کا اجازت وچید سائن نے تھمے کے کھچی نے تھمے کے کٹھی باہر رکھا تھا جی بسم اللہ جنہیں جمعوں پر ہی نماز نکتا ہے تو بسند پار جو رونا جو آواز ہوتی یہ جھنکا جو ہوتی یہ جھنکے ہیں کہ کھچیے جے ورم آتے ہو کچھ اس السلام علیکم وعلیکم السلام اللہ سے ہم لوگ کی زبان دے چھوڑنے ایک رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم مصطفیٰ جانے رحمت پہ لاکھوں سلام سرکار سامو سرکار کی محبت میں فدا رب ان کے ایسی جان دینے جو پہنچے حبیب ساگا رہنا شروع کی چیک چھوٹو روئے چیک سائن تہاں جے جدائی میں ہو چیک ماں ہتے کہیں بے باغ میں تو کہ ہنی چھڑیا تو تمہیں 12 مہینہ پھل اچ گئے ہن تو کہہ جو کو مالک ہوں جیسے طاقت ہوں گیا چی نسل چی جنت میں ہمارے چھڑیائیں کتے تو کہہ لیکن جنت کی کا کھائیں چی نسل
जे न ठाहे जे पोइ जे मूंखे पाण खां जुदा न कर अशरफुल मखलूकात आहियूं नाले मुठो त इनखे आलिम जी औलाद आलिम ऐं आशिक़ रसूल हुयो ऐं अशरफुल मखलूकात आहे हिकिड़ो वण खजीअ जो थोरो आहे उहो चए थो त मूंखे पाण खां जुदा न कर त सरकार हुकुम थो करे थो त हिनखे मिंबर खोटे हिन में दफ़नाए छॾियो हे मूं सां गॾु हूंदो जॾहिं क़यामत जे ॾींहुं मौत हूंदो तॾहिं मूं सां गॾु हूंदो मोहब्बत जी तासीर आहे मोहब्बत जो असर आहे नाले मिठे में रसूल अल्लाह जे मोहब्बत जो असर हुयो जो हे सॼो हिनखे बेड़ो बचाए वियो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के यहूद अर्ज़ कयो त साईं मुंहिंजी दावत क़बूल कयो तारीख़ मुक़रर थी टाइम मुक़रर थो थिए माण्हू यहूद छा थी करे बकरी वरितई हाफ़िज़ महमूद खे पुछी छॾ साह ख़तम थियो खल लाहे छॾे गोश्त टुकड़ा टुकड़ा करे छॾे हेतिरो हिकिड़ो गोश्त टुकड़ो पचाए भुञी उनखे ज़हन में लथ पिट करे सरकार जे अॻियां रखी जॾहिं पीर नज़र कंदो आहे त दिलि अल्लाह लाइ कंदी आहे जॾहिं पीर सीने ते हथ रखंदो आहे त दिलि अलाए छा ॾिसंदी आहे हे पीरनि जो पीर अल्लाह जो हबीब कायनात जे रसूल छा कयो हुन ते निगाह फेरी निगाह जो फेरी त आशिक़ ॾिठो त वञ मूसा कलीमुल्लाह जी जेका अखि हुई दना फक़दल्लाह फ़क़त न हर मूसा सैदा वो तजली न सही सकियो ऐं सरकार जे अखि जी ताक़त इहा आहे जो रब्बुल आलमीन खे मेराज ते ॾिठई उन्हीअ महिल आशिक़ चए थो मुस्तफ़ा पिनहा मिटी हे अल्लाह मुस्तफ़ा जे हथ जे ताक़त जे सदके मुंहिंजी हिफ़ाज़त कर सुभान अल्लाह उहा अखि मुस्तफ़ा जी जॾहिं उन ते पए थी गोश्त जे टुकड़े ते निगाह मर्द मोमिन से बदल जाती है तकदीरें अगर हो सो के यकी पैदा तो कर जाती है तकदीरें गोश्त कर रहा है सुभान अल्लाह जान गई खल गई टुकड़ा टुकड़ा किया लेकिन रसूलुल्लाह के मोहब्बत की तासीर थी वई आहे ऐं उन्हीअ में तासीर थी वई आहे ॻाल्हाइण शुरू थिए सुभान अल्लाह जे सरकार मूं में सॼो ज़हर मूंखे न खाओ छो इन जे करे जो ही यहूद औरत आहे ऐं हिन सॼो ज़हर भरे ॾिनो हिकिड़े गोश्त में रसूलुल्लाह जी मोहब्बत जी तासीर थिए थी त जेकॾहिं हिकिड़ो आलिम अहले सुन्नत वल जमात जो तव्हां ख़बर आहे अहले सुन्नत जमात छा खे चए ख़बर अहले सुन्नत वल जमात जो मसइलो ख़बर छा आहे वो इहो आहे त असां अल्लाह जा बंदा आहियूं रसूलुल्लाह मोहम्मद मुस्तफ़ा जा गुलाम आहियूं नौकर आहियूं पंचन पाक जा नौकर आहियूं सहाबनि जा नौकर आहियूं पंचन पाक जा नौकर आहियूं सहाबनि जा नौकर आहियूं वलियनि जा नौकर आहियूं नौकरनि जा नौकर आहियूं गुलामनि जा गुलाम आहियूं गुलामनि जा गुलाम आहियूं गुलामनि जा गुलाम आहियूं ऐं उन्हीअ में नाले मिठो जेको आहे उहो पीरनि खां वठी मदनी सरकार खां हीअ तार हले थी निस्बत में गुलामनि में गुलाम अचे थो इहो आहे जमात अहले सुन्नत जो मसइलो शायर चए थो नाम मोहम्मद सल्ले अला आंखों की ठंडक वहां पे चवंदे कटू पे चवंदे त पाक थिए थे चओ अशहदु अन्ना मुहम्मद रसूलुल्लाह कुर्रत ऐनी बेस में या रसूलुल्लाह त करो चढ़ी वियो इल्म ओढ़े पिया हदीस ओढ़े पिया कुरान ओढ़े पिया लेकिन चाहे मोहब्बत रहे अदब लेकिन जॾहिं असांजे अॻियां हुजूर जो नालो अचे थो पियो त यकदम चऊं था पिया अशहदु अन्ना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नामे मोहम्मद
की ठंडक, दिल की चिल्ला, अखियुनि जी ठंडक, दिल जी रोशनी। आओ उनका जिक्र करें जो है ताफ़े रंज। असांखे रंज बला त आहे कोन, असांखे तकलीफ़ आहे कोन, असांजे पोयां रिज़्क़ी रिज़्क़ आहे, इन जे करे जो सरकार जा ग़ुलाम आहियूं। यानी बि असां खाऊं, हलवो बि असां खाऊं, ईद मिलाद नबी बि असां खाऊं, मोच बि असां खाऊं, परवो बि असां खाऊं, सभु असां खाऊं। इन जे करे ये सब तुम्हारा करम है अल्लाह। अहले सुन्नत जमात जो मसला, ये सब तुम्हारा करम है आका कि बात बिलाल अब तक बनी हुई है। मैं इस कदम के कहां का लायक हुजूर की बंदा परवर है। और आखिरी को शेर पढ़ा तो माची से जी तीवी लगंदी आहे त बाहि लगी वेंदी आहे, बाहि लगी वेंदी आहे। अॼु तव्हां बि अहिड़ी माचिस जी तीवी हणो जो बुज़ुर्गनि जे अॻियां, आलिमनि जे अॻियां इश्क जी चिंगारी दिल में मदनी सरकार जी जगी वञे ऐं लॻी वञे। ज़मीन में हिकिड़ो इशारो कंदो वञां, इश्क कयो ज़ुलेखा में, कंहिंसां कई हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम सां। किस्सो मुल्हनि खां ॿुधो मां हिकिड़ो नुक्तो थो तव्हांखे ॿुधायां। यूसुफ अलैहिस्सलाम ते आशिक़ थी, हुन ते रब जो रंग चढ़ियल हुयो, नबीअ ते रब जो इश्क चढ़ियल हुयो, हज़रत याकूब अलैहिस्सलाम जो इश्क चढ़ियल हुयो। हुन गुनाह खां पासो पे कयो, ज़िना खां पासो पे कई, अल्लाह जे नाफ़रमानी खां बचो पियो। ज़ुलेखा उनखे आज़माईंदी पिया, कॾहिं दौलत में, कॾहिं इक़्तिदार में, कॾहिं महल में, कॾहिं शबाब में, कॾहिं हुस्न में, कॾहिं पंहिंजे महल में ॾेखारे थी त मां हीअ शहज़ादी आहियां, हे मुंहिंजी ताक़त आहे, तूं मूंखे आशिक़ थी। यूसुफ अलैहिस्सलाम आशिक़ न थियो, आशिक़ न थियो। हाणे अॼु तव्हांजे दिल में हिकिड़ो इनकलाब पैदा करे थो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। कीअं? हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मेराज ते विया, किसो ॿुधो आहे, इनखे छॾियो नथा त हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दिल खे चीरियो वियो, ईमान ऐं हिकमत भरी वई। सुभान अल्लाह थियो, शक सदर थियो, ईमान ऐं हिकमत भरी वई। हाणे मां बि अॼु तव्हांखे चीरे तव्हांजे दिल में का शइ विझणु चाहियां। हाणे अॼु मूंखे चयो त 30 सालनि खां पोइ थो अचे पियो, आउं बि ॾिसां त तव्हां वाकई उहे आशिक़ आहियो, न पुराणा थी आहियो, बदलजी आहियो। ऐं इश्क़ नबी जेको आहे उहो अॼु तव्हांजे दिल में आउं ऑपरेशन करे विझण आयो। कीअं? एक इश्क की चिंगारी काफी है तलब में। सुभान अल्लाह। मुफ्ती साहब, एक इश्क की चिंगारी काफी है तड़पने को। सुभान अल्लाह। ये आग नहीं मिलती तस्वीर के तारों में, ये आग नहीं मिलती तस्वीर के तारों में। थी सके तो रिया हुजे, थी सके तो ठगी हुजे, थी सके तो बेईमानी हुजे, थी सके तो माण्हू खे ॾेखारे था वॾो पीर आहियां, वॾो मौलाना आहियां, वॾो हीअ आहियां, तस्वीर तो पढ़ा। एक इश्क की चिंगारी काफी है तड़पने को, ये आग नहीं मिलती तस्वीर के दानों से। अल्लाह ना करने से कुछ नहीं होता, अगर अल्लाह ना से मिलता तो शैतान को मिलता, इसलिए कि बड़ा मोबाइल था और बड़ा अल्लाह का ज़ाकिर था। ये उनके कदम पर है। किसके? सरकार रोज़ रसूलुल्लाह, ये उनके कदम पर है। जो चाहे जिसे दे दे, अरे बेटा आ जाओ, जो चाहे जिसे दे दे। कौन है? इनकी दौलत है,
खाना काबा जो तवाफ को करे सुभान अल्लाह सुभान अल्लाह खाना काबा जो तवाफ को करे तवाफ करने के लिए वक्त में आए ॾिठो फिर काबो कीअं आयो नबी कीअं आया अल्लाह कीअं आयो क़ुरान कीअं आयो कंहिं ॿुधायो इन मंज़िल में अची ऐं को शेर चवे हाजियो कहाँ जा रहे हो इधर आओ हाजियो आओ शहंशाह का रोजा देखो आओ मोहम्मद मुस्तफा का रोजा देखो शहंशाह का रोजा देखो काबा को देख चुके हो काबे का काबा देखो सुभाणे वञी कटोरनि खे ॿुधायो कटोरो बाबा साईं चओ थो ख़बर छा खे चइबो आहे कटोरो नौजवान खे कहिड़ी ख़बर कटोरो माना जंहिंजी तार कटियल हुजे जंहिंजी तार मगर असां त कढ लॻी पिया आहियूं मुठे मोहम्मद मुस्तफा असांजी तार हितां निकिरे थी त सिधो पीरनि खां वञे थी त सिधो मदीने सां बिलाल खुदा की कसम बिलाल मदीने शरीफ में मां उते वेंदो स्थले ते अल्लाह काना सीधी रोड ॾिठासीं काना सीधी रोड ॾिठासीं पर छा इश्क मुस्तफा जो नूर तेरे नजर के जो चमक तुझसे बातें या रसूल अल्लाह सिंध में चमक चंद में चमक तार में चमक दुनिया में चमक अल्लाह में चमक ये सब दुनिया चमक तुझसे बातें हैं सब पाने वाले मेरा दिल भी चमका दे वाला अरे दिल में चिराला आया हो इसकी मुस्तफा भरे छड़िया इनकलाब अची वेंदो जमात आले सुन्नत जो कम कंदो अतरन सां गॾु न वेंदो न खाईंदो पींदो गैरत ठाहींदो चओ नारे तकबीर के मथे करो नारे रिसाला साईं मुंहिंजा सोना ज़ुलेखा जे दिल में इनकलाब अचे वेठे वेठे पितल जो खुदा सोन जो खुदा पत्थर जो खुदा काची जो खुदा उन्हनि खे चई त ॻाल्हि त ॿुधो मां हेतिरो पूॼियो तव्हांखे हेतिरो पूॼियो हिकिड़ो यूसुफ मूंखे न मिलियो हिकिड़ो यूसुफ मूंखे न मिलियो हाणे अॼु मूं में बि इनकलाब अची वियो अॼु मूं में बि इनकलाब अची वियो अॼु छो न मां यूसुफ जे ख़ुदा खे सॾु कयां अॼु छो न मां यूसुफ जे ख़ुदा खे सॾु कयां उन्हीअ महिल सीने में कील रोए थी ऐं चए थी त ए मौला मुंहिंजा पत्थर कूड़ा मुंहिंजा सोन जा मुंहिंजा काठीअ जा मुंहिंजा पत्थर जा सभु कूड़ा तू ही अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम कायम कायमा ही अरे मुझे फरियाद सुभान अल्लाह जिब्रील के रब्बुल आलमीन जो जल्दी वन अरे मुझे भटके बानी मुझे दरबार में आ गया सुभान अल्लाह मुझे दरबार में आया कुछ छा खपे रब वट का देर नाए रुगो सच्चाई सां बोलो कर सुभान अल्लाह रुगो सरकार के दरबार में इश्क में बोलो रहमत बरसी मुझे जब कर खबर जे कुछ कोने मुखे यूसुफ अलैहिस्सलाम करते जिब्रील अलैहिस्सलाम यूसुफ अलैहिस्सलाम बने तो ये तो हरी परचा है जोरे पाके सुभान अल्लाह ये है वो के वो चक्कर दियो जेकर रब जो आकर परचा सुभान अल्लाह जो तो कोनी थी गया रब जो मां तो कोन हुआ सुभान अल्लाह कि मां तो कोन हुआ कि आमना सदर अल्लाह मन बोलो किसको जोरे ना को रसूल नो प्यार करायो जवान थियो शादी थियो सुभान अल्लाह नफ्स जा गुलाम छोकरन जा आशिक
زنا جا ہے کہ لجائی خبر تو زنا چھائے 100 کوڑا لگا شریعت میں جے کرے 100 کوڑا جو آرڈر ہو جائے تو پھر تو مشکل ہونے لگا سبحان اللہ شادی شدہ زنا کرے تو مجھے سنسار کرے کس طرح مرے گا تو مسلم شادی شدہ ہے تو جے زنا کرے تو شراب کرے تو اسلام کے کوئی نظام مصطفیٰ کے تو پہلے تو قرآن پڑھ تو ہے تو انہیں جی پہلے نظام مصطفیٰ پہنچے مجھے دوستوں غور سمجھو پہلو حضرت بی بی زلیخا نبی کے زنا دی دعوت نہیں دی آج انہوں نے انقلاب اچھیو آج انقلاب آئیو پہلو یوسف جی محبت ہوئی آج اللہ جی محبت میرے دل میں کھری ہوئی جنہیں محبت کھری ہوئی یوسف علیہ السلام اچھے پیار سا محبت سا ہاتھ ہوئے تھے تو چلے پندر کا تو نصر پڑھ وہی اچھے تھے ہمارا اچھے تھے ہے کہ تصویر پڑھ جو وہی اچھے ہاتھ ہوئے تھے ہے نات جی نمازہ ہے فلان جی نمازہ ہے چاچا ہے فلان ہے فلان ہے فلان ہے یوسف علیہ السلام کے کام آئے جی ماں تو کس طرح تو کیا محبت دے رہا ہے تو نتیے تھے کہ یوسف کھیل ختم تھی یوسف کھیل ختم تھی چھو عشق جنہیں مجھے تو سا ہوا تو نہ مجھے دولت نہیں لو نہ مجھے اقتدار نہیں لو نہ مجھے حسن نہیں لو نہ شباب نہیں لو نہ مال نہیں لو مجھے عشق پر بیکار چھو جنہیں رحمت و عشق آئے ہوتا تو مجھے قدمن میں بیٹھو تیرے کرے ہانے مجھے کدے نہ چاہیے جے کرے تو مجھے دل میں عشق الہی پیدا ہو عشق الہی پیدا ہو جہاں عشق تھے تو کیوں تو وہ سب کچھ گرے تھی بھئی تو انہیں جے کرے خدا دوست آج پہلے حبیب صاحب ہن آستانے تھے عالم جے اگیا کچھ بول جاہلین حدیث رچیے تھے بلا قرآن نتھو تھے کاشے نتھیے تھے پر جنہیں محمد مصطفیٰ جو نالو مجھے روئی گئی ہو پشت بیمار تھے تو در روئے تھو زال بیمار تھے تھی در روئے تھو نافرمان اولاد بیمار تھے تھی در روئے تھو مجھا دوست تو کجائے جنہیں تو جو میت کھجر دو بہت صدرن دے جنہیں تو جو جنازو اٹھندو بہت صدرن دے نا اج تو جو صدرن دے دولا اج محبوب محمد مصطفیٰ سا نہیں لگا جدے رسول اللہ جو نالو اچھے تا انہوں بڑھائی بڑھا تنے قرآن میں چون تھا قُلْ إِن كُنتُمْ تُحِبُّونَ اللَّهَ فَاتَّبِعُونِي لیکن اتنا چاہو تو ماں اللہ کا جو عاشق تھا تو مجھے محبوب دے کر لگی ہو مجھے محبوب سا محبت کرے مجھے دوستو اچھا جی کراچی کلومیٹر پہ بادشاہ بران تھا سرمایہ دار بران تھا پر گھر کا نکلنا نہ ہے چاہے جو کوٹ کوئی کھڑے پہ آ جائے تو مطلب آسان جو عمر کی وجہ کچھ نہ کرنا ہے پر نکلو بادشاہ کلومیٹر کرائے تو کیف رہے عبداللہ شاہ غازی عبداللہ شاہ غازی انہیں جو دروازے میں ویدو چودو چودہ جو قرآن کھائیں دے مرگی جو قرآن کھائیں دے کوڑموں کھائیں دے تھٹھا پانی پی دے مسجد تھی بیت الخلا تھی نماز پڑھ دے جیکر تو جی حاجت ہے سچی دل ساں پر جے حبیب جے سر کے موقع پکار تو آپ کو جی ہانے جو ہانے جیکے عاشق رسول ہیں وہ زندگی میں بھی برائی دائنے اجلے کمال میں بھی دائنے پدا بھی برائی دائنے اجلے تاہتے کھانوں کو ایرو پیر لے کھانوں کو میر لے کھانوں کو وزیر لے کھانوں صدر مشرف لے کھانوں زندگی میں ایرو نظر ہے تو جیسے داتا دربار ہو انہیں جے کرے جو رسول اللہ جا عاشق ہے یہ آستان ہے نظر حلن کا پیلن جا یہ انہیں جے کرے حلن جا سرکان جا
غلام ہے خدا جو قسم کھو کدے وہاں بھی جو کو نظر ڏٺو کدے کٹورے ڏٺو چھو मां तव्हां सां थो चवां त अबू बशर आदम अलैहिस्सलाम बिलाल ख़बर नथी अचे ख़बर चवनि था मिना विया पर कशिश न आहे ॻाल्हायो ख़बर न आहे किथे अबुल अंबिया हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम शाम बेतुल मुक़द्दस ख़बर आहे केरु थो असांजे हबीब मोहम्मद मुस्तफा जे ख़बर आहे रोज़ो